मां हाशिम खे मारींदुसि घटि ऐं कीलींदुसि वधीक। उनखे अहिड़ो त बेइज़्तो कंदुमि सॼी उमिरि यादि कंदो। रेसा मुंहिंजो ख़्यालु आहे त को वॾो सोच लॻाए सालार खान खे महीने ॿिनि जे लाइ बंदि कराए छॾियो। को बि थाणो हुनजी गिरफ़्तारी ज़ाहिर न करे। हाँ दादा ने ईअं ई कंदुसि। जेकॾहिं सालार खान जी गिरफ़्तारी ज़ाहिर थी त को न को वॾो माण्हू विच में पई हुनखे छॾाए वेंदो। खबरदार, को भी होशियारी न कजो। तू छा सम्झो सालार खान त कानून को मकड़ी जो ॼारो आहे जंहिंखे तू टोड़े हलियो वेंदे? वर्दीअ वारे जी वर्दी में हथ विझण जो मतिलबु सम्झी थो? हाणे छा थींदो मेरू? तुंहिंजा डिघा हथ आहिनि, वारो कर सालार खे आज़ादु कराए। त जीअं तूं अदा मूंखे आसानी सां मारे सघो। बानो, जेकी तो न मूंखे ज़हर ॾियण जी कोशिशि कई हुई, मूंखे उहा ॻाल्हि विसरी कान्हे। तोखे त इहा बि ख़बर कान्हे त भले उठ वांगुरु तोखे वारीअ में कंहिं भॼायो आहे। तोखे त दुश्मन जी बि ख़बर कान्हे कंहिंखां वठंदे पलास। हाँ बाबा, इहो दुश्मन हाशिम खां सवाइ ॿियो केर बि नथो थी सघे। इहा तुंहिंजी भुल आहे नादिर। सालार पंहिंजे हिसे जी ज़मीन पहिरें धक में ई खपाए छॾींदो, पोइ वरी तुंहिंजे हिसे जी ज़मीन खपाईंदो। जेकॾहिं तो इनकार कयो न त पोइ तोखे बि माराए छॾींदो ऐं वरी पोइ मुंहिंजे हिसे जी ज़मीन खपाईंदो। सोप सीरियल सिंध ॼाई तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।